बाबल साईं ॿुधो रखम त दरिया खान पान खे असलम जे खून मां आजो करे वियो आहे। हू सरकार खे त कूड़ पतुड़ानी पान खे आज़ाद करे वियो, पर मां हुनखे मौत जी सज़ा ज़रूर ॾींदुसि। हुन मुंहिंजे मासूम पुट जो बेगुनाह रत वहायो आहे, मां हुनखे माफ़ कोन कंदुसि। हाशिम, दरिया खान माफ़ीअ जे लाइक़ न आहे। अहिड़े मरवान खे मारण हक़ आहे। हुन बख़्श कंदासीं इन मरवान दरिया खान खे मां हाणे हिकु ॾींहुं बि न छॾींदुसि। तव्हां हुकुम कयो, मूं हुनखे मान ॾिनो त भली सरकार पंहिंजो कमु करे, पर हिन रियासत जे कानून मूंखे इंसाफ़ न ॾिनो। हाणे मां पंहिंजो हक़ हिसाब पाण वठंदुसि, पाण। हाशिम, सुबुह शाहज़ेब जी शादी थियण दे, हुन खां पोइ हिन दरिया खान खे ॾिसी वठंदासीं। इहे सब्र कयां बाबल साईं, मां सब्र कीअं कयां? 24 कलाक मुंहिंजे अखियुनि जे अॻियां असलम जो रस में रेटो लाश घुमे थो पियो, ॼण त मूंखे चवंदो हुजे त बाबा मुंहिंजो कातिल दरिया खान आहे, अञा ताईं तो हुन खां फलाद ॾाहे कयो। बाबल साईं, असलम खे रांदि कंदे केरु ॿार चमाट हणंदो न, त मुंहिंजी दिलि चवंदी ने ॿार खे मां मारियां। असलम खे जेकॾहिं पेर में कंडो लॻंदो न, त मूंखे ईअं महसूस थींदो ॼण उहो कंडो मुंहिंजी दिलि में लॻो आहे। इन ज़ालिम त मुंहिंजे पुट खे सरेआम गोलियूं आयूं न, मां कीअं सब्र कयां, कीअं? हाशिम, मां तुझे दर्द खे समझा थो मां तुझे दर्द खे। औलाद जो ॾुख वॾो हूंदो आहे, पर मां नथो चाहियां त मीरा जी शादी ससी आबरूली वञे। कुझु सोच। ऐं ॻोठ वारा मीरा खे बि ससी वांगुरु निभागो चवनि। हाशिम, मूंखे खणी न ॾिस, भले मुंहिंजी ॻाल्हि खे न मञ, पर मीरा जी अखियुनि खे ॾिस, हुन जे अरमाननि खे ॾिस। हुन जा अरमान न टोड़, कुझु ॾींहं सब्र कर। बाबल साईं, तव्हांजो हुकुम अखियुनि ते, पर इन अंदर में जेके आग जा शोला था ॿरनि, मां उन्हनि खे कीअं विसारियां? मां छा कयां बाबल साईं, छा कयां? हाशिम, हौसलो कर। दरिया खान भी ते, असीं भी ते। पलान त पुराणा न आहिनि थींदा, पलान त ॻाए वॼाए वठंदासीं। मारे जॾहिं बाबल साईं, मारे जॾहिं। दरिया खान समूह तो ॻाल्हायां। दरिया खान, मुंहिंजी भेण खे कुझु बि थियो, कंहिं उफ बि चयो न
त मुंहिंजा ॿई हथ तुंहिंजे विच में हूंदा। तमीज़ सां ॻाल्हाए। तूं दरिया ख़ान सां पियो ॻाल्हाई, जंहिंजा टुकर अञा बि तुंहिंजे पेट में आहिनि। दरिया ख़ान सम्झाए छॾ पंहिंजे पुट बहादुर ख़ान खे। मुंहिंजी भेण खे दाबा थो ॾे। एतिरो जे करे मुड़ुसु माण्हू आहे न त चईसि के मुड़ुसु माण्हू सां हथ अटकाए। मां बहादुर ख़ान खे सम्झाए छॾींदुसि। अॻु में बि मूं सम्झायो थोमांसि, पर जेकॾहिं हू न सम्झंदो त हुनखे मां छा कंदुसि। जेकॾहिं तूं मुंहिंजी भेण जो तहफ़ुज़ नथो करे सघीं त पोइ रस दरिया ख़ान मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे भेण सां गॾु पुछड़ीअ वारे बंगले ते वञी रहां। तो बहादुर ख़ान खे ॿधी दुश्मननि जे हवाले कयो। हाणे मूंखे ॿुधाए, हो तोखे कीअं छॾींदो? मारो ई हिकिड़ो। हाणे हो नामुमकिन आहे। हाणे तुंहिंजी असांखे का बि ज़रूरत न आहे। मूंखे बि तव्हांजी ज़रूरत न आहे। मां पंहिंजी भेण खे तव्हां जहिड़नि बघड़नि जे विच में अकेलो नथो छॾे सघां। मां पंहिंजी भेण खे वापसि वठी ईंदुसि। शमशाद बेगम सिर्फ़ तुंहिंजी भेण न आहे, मुंहिंजी ज़ाल आहे, ज़ाल। हू मुंहिंजी इजाज़त खां सवाइ काॾे बि कान वेंदी। त पोइ पल पंहिंजे पुट खे न त मां तव्हां लाइ वेल करे छॾींदुसि। अरे मूंखे धमकी छो ॾी? साब रहिस दरिया ख़ान खे। मूंखे त खिल थी अचे। इहो त तोखे वक़्तु ई ॿुधाईंदो। ही सही मौत पर मूंखे वक़्तु ॿुधाईंदो। त हिकिड़े लाइ मारे सरण जी बि ताक़त कान। खुदा बख्श, पहिरीं त मूं सोचियो हो त पंहिंजे पुट शाहज़ेब जी शादी वॾी धाम धूम सां कयां, पर हींअर मूं पंहिंजो इरादो तब्दील करे छॾियो आहे। छो सरदार साईं? शादी तव्हांजे शान मुताबिक़ थियणु घुर्जे। खुदा बख्श, दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झजांइ। इहो दरिया ख़ान ऐं बंगुल ख़ान ॿई ॼणा छेड़ो छेड़ो था कंदा वतन। खणी जो उन्हनि जी हैसियत मुंहिंजे साम्हूं कख जेतिरी बि न आहे, पर आहिनि त दुश्मन न। जेकॾहिं मुंहिंजे कंहिं महिमान सां अड़ी बि कयूं त मां सम्झंदुसि त इहो मूंसां जहिड़ो कयूं। पर सरदार साईं, माण्हू छा चवंदा? सरदार शाह ज़मान जे पुट जी शादी ऐं एतिरी सादी। खुदा बख्श, मां चाहियां थो त सॼे राज खे घुराए वॾी ख़ैरात करे छॾियां। बाबा साईं ठीकु आहे, इहा ॻाल्हि बि तव्हांजी सही आहे। खुदा बख्श, मां चाहियां थो त मीरा जी शादी खां पोइ भले जी जेका ॿी न्याणी आहे न ससुई, उन जी बि शादी कराए छॾियां। इन करे तूं तयारी करे छॾ। ठीकु आहे सरदार साईं, पर पल्लियो हाणे मूंखे अलाए संग ॾे या न? छो कोन संग ॾींदो तोखे? ससुई जमाल जी मंगा कीअं न ॾींदो पल्लियो तोखे संग? तुंहिंजो हक़ आहे। ठीकु आहे सरदार साईं, मां पंहिंजी हैसियत हर तयारी कयां। बहादुर ख़ान, तूं सॼो ॾींहुं किथे घुमंदो आहीं? बाबा साईं, सॼो ॾींहुं झर झंग रुलंदो तूं। छो चरियो थी वियो आहीं छा? चयो न थियो बाबा साईं, मूंखे तलाश आहे, अम्मा जे हक़ीक़ी कातिल जी तलाश। बहादुर ख़ान, तूं हरू भरू पंहिंजो वक़्तु वञाई। तुंहिंजी माउ खे तुंहिंजे मामे ई लामारो ॾिनो, जंहिंजी हू सज़ा बि खाई चुकियो आहे। हा, मां बि पंहिंजे मामे खे ई तलाश थो कयां।
जंहिं उन खां हक़ीक़त मालूम करे उन हक़ीक़त दिल खे पुट विसारे छॾे पुराणा किसा। बुरो थियो भलो थियो थी वियो। हाणे तूं हर भरो हिननि किसनि खे छो थो कहिड़ो फ़ाइदो? सिर्फ़ बुरो थियो आहे बाबा साईं, सिर्फ़ बुरो। जंहिं बि मूंखे यतीम कयो आहे ऐं मूंखां मुंहिंजी माउ जो प्यार खसियो आहे, मां हुनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। मां हुनखे ॻोल्हे उल्हे मारींदुसि। शमशाद बेगम ई तुंहिंजी माउ आहे, जंहिं तोखे पाले निपाए वॾो कयो। बाबा इहे पुराणा किसा विसारे छॾ। न बाबा साईं, खून ऐं खतूरी लिकंदा न आहिनि। मां जे कातिल खे पधरो कंदुसि ऐं हुन खां सभई पलांद वठंदुसि। जेकॾहिं मां जी कातिल शमशाद बेगम निकिती त पोइ मां इहो विसारे छॾींदुसि त शमशाद बेगम मूंखे पाले वॾो कयो आहे। पननि जो कचो थी तूं माण्हुनि जे चवण ते लॻी। माउ जे अदब जे हदुनि खे न उड़ांग। बाबा साईं, मां जो पलांद करे अम्मा जी थञ मल्हाईंदुसि। ज़िद तां लही वञ, कुझु अकुल कर। इहे जेके असांजा दुश्मन आहिनि उहे असांखे वेड़ाइण था चाहिनि, असांखे कमज़ोर करण था चाहिनि। जेकॾहिं शमशाद बेगम बेगुनाह आहे त मां खेसि मासीअ बदिरां अम्मा चवंदुसि। पर जेकॾहिं शमशाद बेगम अम्मा जे खून में मुलविस निकिती, मां त छा पर सॼी दुनिया हुनखे मरहूमा शमशाद बेगम चवंदी। भारत भारत अदा खुदा बख्शे, दुआ कर तो मीरा पंहिंजे घर तलवारी थी जीअं वे पंहिंजे कुलनि तां न्याणी को ॿार वठी। अदा पलिया, तूं तो खुश नसीब आहीं जो मीरा जो रिश्तो वॾे घराणे में थियो अथई। यार पलिया, मां बि तो वटि हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां। हुकुम कर अदा, अर्ज़ु छो थो करीं? पलिया यार, मां बि सोचां थो त हाणे जमाल जी शादी कराए छॾियां। पलिया यार, ससुई जमाल जी मंग है। जमाल जी शादी ससुई सां न कराइंसि ॿियो किथां कराइंसि? खुदा बख्शे, इहो सोचजांइ बि न। छाजी शादी, छाजियूं ॻाल्हियूं? तूं असां खां सभु संग टोड़े वियो आहीं। तो ससीअ खे निभाॻो चई मंगणी टोड़े छॾी हुई। अॼु जॾहिं मीरा जी शादी शाहज़ेब सां थी थिए त अॼु तोखे ससी यादि आई आहे। ईअं कॾहिं बि कोन थींदो खुदा बख्श, कॾहिं बि कोन। पलिया, ये तू छा पियो चवीं? असां मंगणी किथे टोड़ी हुई? न खुदा बख्श न। हाणे असां मां इहा उमेद न रख। मां ससी जो संग तव्हांखे न ॾींदुसि। बेली पलिया, कुर्ब कर। छोकिरी ऐं छोकिरो ॿई हिक ॿिए खे पसंदि था कनि। इन करे मां तोखां संग घुराए आयो आहियां। जॾहिं असां तोखे ससी जो संग ॾिनो त तो इहो चई ससी खे धिकारे छॾियो त ससी निभागी आहे। हाँ, जॾहिं असां मिठी सरदार शाह ज़मान सां करे रहिया आहियूं त तोखे ससी सभागी थी लॻे? न खुदा बख्श न, हाणे ईअं न थींदो। भले मूंखे नाउमीद न करे यार। मूंखे घर थोरो कमु आहे, मां हलाईंदो।
माई वरी ना मुबारक अथई सरदार कुंवर जा कपड़ा वगा ऐं ज़ेवर मोकिलिया आहिनि। अदी सामान मिलियो मीरा खे, मूंखे छो थी मुबारकूं ॾी, वञी मीरा खे मुबारकूं ॾे। ज़रीना करे त करे छा? ज़रीना कुझु बि न करे, रुगो ख़ैर मुबारक त चवे। भाई हाणे तूं हिन घर जी वॾी आं, माउ आं हिननि जी चाची, पोइ तोखे एतिरो हक़ बि कोन्हे छा? इहो तूं थी चवीं, मां भली सोन जी थी वञा न, पर इन्हनि खे कान वणंदीसि। चाची तूं असांजी वॾी आहीं, असांजी अमड़ बराबर आहीं। हाणे अदी मीरा जा सॼा संवर साट तोखे ई करणा आहिनि। अदी ज़रीना, हाणे त ससी तोखे सभु इख्तियार ॾेई छॾिया आहिनि। तूं हिन घर जी वॾी आहीं, तूं भले ॾाजो पिड़ो पाड़े पती खे ॾेखार। ठीकु आहे अदी, जेकॾहिं सभु चओ थियूं त जेको ईंदो उनखे ॾाज पिड़ो खणी ॾेखारींदसि बसि। माशाल्लाह वॻा त सभु हिक खां हिकु आहिनि। मायूं कहिड़ो वॻो ॾिसी कहिड़ो ॾिसंदियूं। उहा बि अमड़े कुंवारे जे ॾाज पिड़े ॾिसण जो को मुल्ह आहे छा? मिठाई जी टपी पाड़े वारियूं वठी वेंदियूं, ॾाज ॾियण बि ॾिसी वेंदियूं। मामा साईं, मुंहिंजूं सभु उमेदियूं बर्बाद थियण लॻियूं आहिनि। हाणे मूंखे आहिस्ता आहिस्ता एहसासु थियण लॻो आहे त मूंखे कुझु बि न मिलंदो। हाणे जे वक़्त जो इंतज़ार कर, नेठ असांजो बुबारो ईंदो। मामा साईं, अञा केतिरो इंतज़ार कयां? मीरा जी शादी शाहज़ेब सां तय थी वई, शादीअ जूं रीतूं रस्मूं शुरू थी वयूं, पोइ बि असां कुझु कोन करे सकियासीं। सरदार शाह ज़मान मीरा ॾे शादीअ जा ज़ेवर ऐं कपिड़ा मोकिले छॾिया। अञा मां केतिरो इंतज़ार कयां? हाणे जे मां पाण परेशान आहियां त छा कयां? मां पाण सरदार शाह ज़मान जो एॾो ज़ुल्म बर्दाश्त न कंदुमि। मामा, न शाह ज़मान मीरा ॾे शादीअ जो ॾाज न, मीरा जो कफन मोकिलियो आहे। त पोइ जवान थी छा मीरा, करे ॾेखार को धमाको त मञाए। जे शाहज़ेब खे नथो मारे सघी त पोइ मीरा खे दुप करे छॾ। हाणे न मीरा खे मारण बि सवलो न आहे मामा साईं। इहा मीरा शाहज़ेब सां मनसूब थी वई आहे। हाणे इन मीरा खे मारण एतिरो मुश्किल आहे जीअं इन सोट शाहज़ेब खे। त पोइ आख़िर छा कयूं? शाहज़ेब मरंदो, ज़रूर मरंदो। मां इन शाहज़ेब ते वॾे हमले करण जी तयारियुनि में आहियां। पंहिंज जे शाहज़ेब न मुओ त पोइ मां पाण खे मारींदुसि। भेण मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजो मामा किथे आहे? वैसे मूंखे का बि ख़बर न आहे। इन जो मतिलब त तूं मूंखे कूड़ियूं ख़बरूं ॿुधाए, मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे पाण में विढ़ाइण थो चाहीं? वैसे ॻाल्हि 16 आना सची आहे। त पोइ मूंखे ॿुधा त मामो किथे मिलंदो? तुंहिंजो मामू जेल मां गुलज़ार सां गॾु आज़ाद थियो। ॿई घाटा यार आहिनि, जेल में बि सदाईं गॾु हूंदा आहिनि। त पोइ इहो ई खणी ॿुधाए त इहो गुलज़ार किथे आहे? हाणे बि गॾु ई हूंदा। गुलज़ार जो भाउ दिलदार मारिजी वियो, इन करे गुलज़ार पंहिंजे चाचे सां गॾु थो रहे। हुनजो चाचो किथे रहंदो आहे? इंतजार जूं घड़ियूं ख़तम थियूं। हाणे रत जा दरिया बहंदा दरिया। हाणे ॻाल्हि ॿुधी छॾियो मुंहिंजी। मरबो या वरी मारबो, सम्झव कोन सम्झव? जमीर खान,
कैसा तो जंग जोटी हाणे मुंहिंजी ज़िंदगीअ जो त हिकिड़ो ई मक़सदु आहे कहिड़ो उहा आहे सरदारीअ जी पग तो त सरदारीअ जी पग मुंहिंजो हक़ आहे शेरू इहो शाह ज़मान मुंहिंजो मूंखां हक़ खसी वेठो आहे मां पंहिंजो हक़ इन शाह ज़मान खां खसे वठंदुसि पोइ मूंखे केतिरा बि रत जा दरिया वाहिणा पवनि वाहींदुसि हुकुम खपे रस तुंहिंजो असल मुल्क में रेटो करे ॾेखारींदासीं वेस शामिर खान छा करणो आहे असांखे शाहज़ेब जो क़त्ल हर हाल में न शाहज़ेब खे मारणो आहे का बि कहाणी हाणे न ॿुधबी बस सिर्फ़ इन सौट शाहज़ेब खे मारणो होसि ताईं विढ़ंदासीं जेसि ताईं असांजे जिस्म में साहु आहे इन शाहज़ेब खे ज़िंदा न आहे छॾणो वापसि न आहे मोटणो चेहरो कहिड़ो वेस शामिर खान कोशिश ज़रूर कंदासीं वो जंहिंजा पीर ज़ोर उहो ई शहज़ोर शेरू मूंखे तुंहिंजी इन्हनि ॻाल्हियुनि ते त बाहि वठंदी आहे मूं तोखे चयो न मरणो आहे या मारणो आहे पोइ आर या वरी पा शामिर खान मां तुंहिंजे कड़े ते न आहियां वेठो न वरी मां तव्हांखां लस्सी वठण ईंदो आहियां जो टीटी हराए टीटी थो करी असां कोशिश कंदासीं ये शाह से मरियो त फुल पैसा ज़ख़्मी थियो त अधु पैसा कुझु बि थियो तव्हांजो मिलियल एडवांस चट क़बूल त ठीकु आहे जे न थई क़बूल त ॿिन्ही जा रस्ता खुलियल आहिनि हेरो इहो रेस सां कीअं थो ॻाल्हाईं हेरो रेस हूंदो पंहिंजे राज लाइ असां पाण ॿेल जा शींहं आहियूं ठीकु आहे शेरू ठीकु जेका रक़म तो पाण तय कई आहे या मां पर जेकॾहिं तूं शाहज़ेब खे मारे आहीं त उनजो इनाम मां तोखे अलॻि ॾींदुसि ठीकु आहे रस हाणे असां हलंदासीं हा वञो वञी तयारी कयो त शाहज़ेब खे किथे ऐं कीअं मारणो